सिंधी यूट्यूबर जो हमेशा का एक कन्फ्यूजन रहियो आहे, मूंझ रहियो आहे त असां यूट्यूब व्लॉग सिंधी में ठाहियूं या उर्दू में ठाहियूं। ऐं काफ़ी जेके बि असांजा नौजवान यूट्यूबर आहिनि, नवां यूट्यूबर आहिनि, उहो उर्दू खे प्रेफर था कनि, तरजीह था ॾियनि, छो जो त उन्हनि जी इहा सोच आहे त उर्दू में असांखे व्यूवरशिप घणी मिलंदी, असांखे व्यूज़ घणा मिलंदा, सब्सक्राइबर घणा मिलंदा। ऐं उन्हनि जो बि ॾोह न आहे, सॼो ॾोह मूं जहिड़नि जो आहे जंहिंजो कुझु नालो सोशल मीडिया में आहे। सो असां इहो ग़लती स्टार्ट कयो, इहा ग़लती असां खां थी जो असां बि इन मूंझ जो शिकार थी उर्दू में वीडिया ठाहियासीं। छो त जेके असांजा असल यूट्यूबर आहिनि, वीलागर आहिनि, फेसबुकर आहिनि, जीअं असगर कोसो आहे, उन उर्दू में कई, उनखे काफ़ी पज़ीराई मिली। लेकिन असगर खोसो कराची बेस्ड जेको वीलागर आहे, हैदराबाद बेस्ड वीलागर आहे, ही उहे शहर आहिनि जिते उर्दू स्पीकिंग घणो आहे। उन खां अलावा असगर कोसो पाण हिकु सिंधी आहे, उनखे सिंध में काफ़ी पज़ीराई मिली। हाणे अचूं था उन मूंझ ते त यूट्यूब वीलाग सिंधी में ठाहिजनि या उर्दू में ठाहिजनि। जेकॾहिं तव्हां लाड़काणे जा यूट्यूबर आहियो, तव्हां हैदराबाद के अलावा, कराची खां अलावा सिंध जे ॿिए कंहिं बि शहर जा जेके यूट्यूबर आहियो न, हिकिड़ो मेन पॉइंट आहे यूट्यूब जो, वीडियो हलण जो हिकु मेन पॉइंट आहे। हाणे मां तव्हांखे सवली सिंधी में सम्झाईंदुसि। हाणे तव्हां मिसाल वठो, जीअं PS1 आहे, जीअं इलेक्शन थियनि था न क़ौमी असेंबली जी, तक PS1 ऐं PS100 कराची जो तक आहे। हाणे PS1 जेको कश्मीर जो क़ौमी असेंबली जो तक आहे, उन जा वोटर कराची में वञी वोट कास्ट न कई। PS100 कराची जो वोटर अची PS1 कश्मीर में जेको आहे सो वोट कास्ट कंदो। हिकिड़ो नियर बाय ऑप्शन आहे, तव्हां जेकॾहिं फेसबुक में सर्च कयो, टिकटॉक वग़ैरह में, यूट्यूब में सर्च कयो नियर बाय वीडियोस। नियर बाय जो माना आहे पस गिरदाई, यानी जंहिं शहर में तव्हां वेठा आहियो उन ई शहर में जेतिरा बि एक्टिव यूट्यूबर्स आहिनि जेके वीडियो अपलोड कंदा, उन्हनि जो वीडियो रिकमेंड थी तव्हां ते ईंदो। ॿी सूरत में जेकॾहिं तव्हां सेटिंग में वेंदव, उन वीडियो जो जेको लैंग्वेज आहे उहो सिंधी में कंदव, ऐं जेको टाइटल आहे उहा रोमन सिंधी में तव्हां लिखंदव, ऐं जेकॾहिं उहो वीडियो तव्हां व्हाट्सएप ज़रिए कंहिं बि दोस्त खे, मिसाल सऊदी अरब या दुबई खां पाकिस्तान ॾे सेंड कंदव, उहो माण्हू जेकॾहिं लाड़काणो, कंबर, नसीराबाद, शादादकोट, जेकुंबाद, गोटकी, सही के चवां ख़ैरपुर वग़ैरह में हूंदो न, जीअं ई तव्हांजो लिंक व्हाट्सएप ते क्लिक करे यूट्यूब में हलाईंदो, उहो लिंक खुलंदो त यकदमि उते गामू जो, अली गुल मला जो, सोहराब सूमरे जो, या असगर कोसे जो, या जेके बि सिंधी वीलागर आहिनि, उन्हनि जो वीडियो रिकमेंड थी ईंदो। हीउ सॼो सेटिंग जो चकर आहे। ऐं उहे माण्हू उन ई नियर बाय जा आहिनि, उन ई पस गिरदाई जा आहिनि, उन ई इलाइक़नि जा आहिनि। सो मुंहिंजो सलाह इहो आहे, जेको बि सिंध जे सिंधी आबादियुनि में रहे थो त बहितर आहे त उहो सिंधी में वीलाग ठाहे, सिंधी लैंग्वेज यूज़ करे, सेटिंग में वञी वीडियो जो लैंग्वेज सिंधी में रखे। जेकॾहिं को हैदराबाद में रहे थो या कराची में रहे थो त उते उर्दू स्पीकिंग घणो आहे, त उन्हनि लाइ बहितर आहे त हू उर्दू में वीडियो ठाहिनि, छो त उनजे पस गिरदाई में, नियर बाय में उर्दू वीलागर ज़रूरु हूंदा। ऐं इंशाअल्लाह ताला वधीक वीडियो लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। अहिड़ा ई इंशाअल्लाह टिप्स मां तव्हांखे ॾींदो रहंदुसि। ऐं इन खां अलावा